बिइज़्निही व सिराजन मुनीरा। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। युरीदूना लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। वअन अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम ला यज़ालु मिन उम्मती ताइफ़तुन ज़ाहिरीन अलल हक़्क़ि ला यज़ुर्रुहुम मन ख़ज़लहुम हत्ता यअतिय अम्रुल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युस सादिक़ुल अमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अजीज दोस्तों और मुसलमान भाइयों, वाक़यात और किस्सा हमेशा ॿुधंदा रहंदा आहियूं। लेकिन असांखे ज़रूरत आहे त असां हिन मसइले खे सम्झूं त हींअर असां कहिड़नि हालात सां गुज़रूं पिया ऐं हींअर असांखे छा करिणो आहे। कुझु अमल जूं ॻाल्हियूं हुजनि, वाक़यात ऐं किस्सा तव्हां काफ़ी ॿुधी चुका आहियो। मूं जेका हदीस तव्हांजे अॻियां पढ़ी, हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त तव्हां मां को बि शख़्स ईमान में कामिल नथो थी सघे जेसि ताईं त उनजी दिलि में अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत, माउ पीउ खां, औलाद खां, दुनिया जी सभिनी शयुनि खां वधीक न हुजे। यानी अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत कलमे पढ़ण वारे जे दिलि में औलाद खां बि ज़्यादा हुजे, माउ पीउ खां बि वधीक हुजे, मिटनि माइटनि खां वधीक हुजे, दुनिया जी धन दौलत खां ज़्यादा हुजे, सभु शयूं ॿिए नंबर ते हुजे, अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस पहिरीं नंबर ते हुजे, पोइ तव्हांजो ईमान थींदो कामिल। पहिरीं ही ॻाल्हि सम्झो त अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खां हिकु आला दर्जे जी मोहब्बत जी तक़ाज़ा कई आहे। अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांजो नस्बी ताल्लुक़ कोन्हे, रूहानी ताल्लुक़ आहे। नस्ब जे एतबार सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या असां उनजे ख़ानदान जा कोन्हे, असांजो जेको ताल्लुक़ आहे उहा रूहानी आहे। माउ पीउ सां मोहब्बत नस्ब जे करे हूंदी आहे, मिटनि माइटनि सां मोहब्बत नस्ब जे करे हूंदी आहे। अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत अक़ली मोहब्बत आहे, ऐं इहा अक़ली मोहब्बत एतिरी ताक़तवर आहे जो नस्बी मोहब्बत उन जे मुक़ाबले में कुझु बि न आहे। जॾहिं अब्दुर्रहमान बिन अबी बकर रज़ियल्लाहु अन्हु इस्लाम आंदो त पंहिंजे वालिद हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो त जंग बदर में तव्हां 2 दफ़ा मुंहिंजी तलवार जे वार में अची विया हुआ। अब्दुर्रहमान चवे
पंहिंजे पीउ खे यानी सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु खे त जंग बदर में तव्हां 2 दफ़ा मुंहिंजे तलवार जे वार में आया, लेकिन मूं ॾिठो त तव्हां मुंहिंजा पीउ आहियो, इन करे मूं पंहिंजी तलवार खे रोके छॾियो। तॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो, ऐं अब्दुर्रहमान जेकॾहिं मुंहिंजी तलवार जे वार में तूं अची हा त आउं इहो न ॾिसां हा त तूं मुंहिंजो जिगर जो टुकड़ो अब्दुर्रहमान आहीं, ऐं इहो ॾिसां हा त तूं अल्लाह जे रसूल जे दीन जो दुश्मन आहीं, तुंहिंजो गर्दन हुजे या मुंहिंजी तलवार हुजे। रिश्ते खां मोहबत वधी वई आहे न, इहा असली मोहबत आहे। मोहब्बत हिकु तरफ़ी कोन थींदी आहे, ॿिनि तरफ़नि खां थींदी आहे। दिल रा बदिल राहे, जेकॾहिं मुंहिंजी दिलि में तव्हांजे लाइ मोहबत हूंदी, अज़मत हूंदी, त तव्हांजी दिलि में मुंहिंजे लाइ मोहबत पैदा थींदी। इन करे असांखे ॾिसणो आहे त अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़ीम मोहब्बत जी तक़ाज़ा असां सां कई आहे। असां इंतिहाई किना कोजा गुनाहगार अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिल मुबारक में असांजे लाइ केतिरी मोहब्बत आहे त तव्हां जॾहिं क़ुरान मजीद खे ॾिसंदा, अहादीस नबवी खे ॾिसंदा, तव्हां जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो मुताले कंदा त अव्हांखे मालूम थींदो त हिकु माउ पंहिंजे बचे सां उहा मोहबत नथी करे, हिकिड़ो पीउ पंहिंजे बचे सां ओतिरी मोहबत नथो करे जेतिरी अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां मोहबत करे। इहा ॻाल्हि रोज़ रोशन वांगुरु साबित ऐं साफ़ आहे। इहो ई वजह है तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत के फिक्र में रातन जो रातों जागियूं, रातन जो रातों रोई करे अल्लाह जल्ल शान का उम्मत के लाइ दुआऊं घुरियूं। फरमायूं हर उम्मत नबी जी हिकड़ी दुआ होंदी है जो अल्लाह जो वायदो आहे कबूल कंदुसि। हर नबी उहा दुआ दुनिया में घुरी, मूं उहा दुआ बतौर अमानत के रखी है। इन दुआ के ज़रिए क़यामत जी पंहिंजी उम्मत की शफ़ाअत कंदुसि। हाणे ही मसलो समझो है तो जॾहिं अल्लाह के रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत की असां खां तक़ाज़ा कई वई, असां पंहिंजी दिलनि में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के रसूल की मोहब्बत के जगह ॾिनी। इहो कम छो कयो? इन मोहब्बत के पैदा करण के लाइ असांखे हुकुम छो कयो? असल उनकी वजह ही है कि ही आखिरी उम्मत है। असांजा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी है। हिन उम्मत जो रोब ऐं दबदबो, हिन उम्मत की कुवत ऐं ताकत, हिन उम्मत की हिकमत ऐं बुलंदी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में रखियल है। क्यों तो जॾहिं अल्लाह के रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हूंदी तो ज़रूर उनकी इताअत ऐं ताबेदारी कई वेंदी। दोस्त दोस्त की ताबेदारी कंदो आहे, मुहिब पंहिंजे महबूब के हुकुम की ताबेदारी कंदो आहे। जेकॾहिं अल्लाह के रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत सही तरह असांजे दिल में रची वञे तो अल्लाह के रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हर हिकु अदा असां वटि महबूब बणिजी वेंदी, असांखे अमल करण में का बि तकलीफ़ कोन थींदी। इहो ई वजह है जॾहिं तव्हां सहाबा किराम रज़ियल्लाहु तआला अन्हुम जी ज़िंदगी में ॾिसंदा तो बेसरो सामान आहिनि, तादाद में थोड़ा आहिनि, गुरबत मिस्कीनी है। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाती मां नस्ताओं के दो नारा शहरन और शहरैन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घर मुबारक में कदे 1 महीनो कदे 2 महीना बाहे कोन भरनी हुई। अर्ज कयो अम्मा को गुज़रान छाते हूंदो? फरमाए अल अस्वदैन पानी ऐं खजूर ते असांजो गुज़ारो हूंदो। हाँ असांजे पाड़े में कुछ अंसार हुआ, उन्हनि जूं बकरियूं हुयूं, उहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं कॾहिं हदियतन खीर ॾींदा हुआ तो वो असां अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पेश कंदासीं। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो तो जॾहिं ज़ोहर की नमाज की क़िरात हुजूर जन थोड़ी डिघी कंदा हुआ तो कई सहाबा कमज़ोरी या नकाहत बुख जे करे बेहोश थी करे किरी पवंदा।
फरमाया आऊं बुख जे करे बेहोश थी किरी पवंदुसि मस्जिद नबवी जे दरवाज़े ते माण्हू ईंदा मुंहिंजे कंध ते लत ॾींदा उनखे मिर्गी आहे फरमाईंदा वल्लाहि मा बी इल्लल जूअ खुदा जो कसम बुख खां सवाइ ॿी का शइ कोन हुई पोइ आऊं कंहिंखां का आयत पुछंदुसि को मसइलो पुछंदुसि त मुंहिंजी नकावत ऐं कमज़ोरी खे महसूस करे मूंखे सलाह हणे खाइण पीअण जी फरमाए तारीफ़ कनि था हज़रत जाफ़र तैयार रज़ी अल्लाह अन्हु जी फरमाईंदा उहो उन खां जॾहिं आउं मसइलो पुछंदुसि उनखे महसूस थींदो मूंखे घर वठी वेंदो जेको घर में हूंदो पेश कंदो हथा कॾहिं कॾहिं उनजे घर में बि कुझु कोन हूंदो पोइ गेह वारी मश्कील जेका हुई उहो असांखे ॾींदो हो जेका असां उनखे जेको आहे सो उन मंझां सणब थोरी छॾ पासो कढी असां पंहिंजे वास्ते रखंदा हुआसीं इहो वक़्तु हो साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम तइदाद में थोरा लेकिन तव्हां ॾिसंदा जेकॾहिं जंग बदर आहे त साहबा 313 आहिनि दुश्मन जो लश्कर 1000 आहे 1000 जे मथां 313 भारी थिया 70 खे गिरफ़्तार कयूं 70 खे कैद कयूं क़त्ल कयूं जेकॾहिं तव्हां उहद में ॾिसंदा साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जो तइदाद 700 आहे दुश्मन जो तइदाद 3000 आहे लेकिन दुश्मन खे हुननि पसपा कयो हुननि शिकस्त खाधी तव्हां जेके ॾिसंदा खंदक के अंदरि साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जो तइदाद 1200 आहे दुश्मन जो तइदाद 12000 आहे मुक़ाबले जे अंदरि दुश्मन शिकस्त खाधी आहे कोन्हे तव्हां दुनिया जे अंदरि ॾिसंदा त कासिया जी मैदान जे अंदरि हज़रत साहिब बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु सां गॾु 30,000 साहबा आहिनि जॾहिं उनके मुक़ाबले में अजम जो सब का वॾे में वॾो सिपह सालार रुस्तम अचे जो मैदान के अंदर जैसा गड 1 लाख फौज आए 1 लाख फौज के शिकस्त आई मुसलमान कामयाब थिया तव्हां ॾिसंदा मैदान के अंदर हजार माण्हुनि जी फौजनि खे चंद साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जेका शिकस्त ॾिनी इन शिकस्त जो असल वजह असल उनकी कुवत ऐं ताक़त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत ऐं उनकी इताअत जुबान वारी मोहब्बत न जंगी उहद जे अंदरि मुसलमाननि जी ग़लती जे करे फतह शिकस्त में बदिलजी वई रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु 13 साहबा बाक़ी रहा ॿिया सभु मुंतशिर थी विया उन वक़्तु साहबा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिफ़ाज़त जो पूरो इंतज़ाम कयो हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु अॻियां आया हथनि सां दुश्मन जे तीरनि जो मुक़ाबिलो कनि था ॿई बाहूं जूं सुकी वियूं ख़तम थी वियूं हज़रत साहिब बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु चुप ॾे अया कनि था अर्ज़ कनि था सदरी दून सदरे का या रसूल अल्लाह आका मुंहिंजो सीनो तव्हांजे लाइ ढाल आहे जेसिताईं शायदि जो सीनो आहे दुश्मन जो तीर तव्हांखे कोन पहुचंदो सैयदना साद रज़ी अल्लाह अन्हु हुज़ूर जिन जा मामा आहिनि पाण फरमायूं दुनिया जा मामा आहिनि पर मुंहिंजे मामे जो मुक़ाबिलो केरु नथो करे सघे हज़रत साद रज़ी अल्लाह अन्हु इहो उहो साहबी आहे जेको चवंदा आहिनि फलानी जंग में पहिरीं गोली फलानी हलाई इस्लाम जे लाइ सभ खां पहिरियों तीर जेको उछलायो उहो हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु उछलायो हज़रत साद रज़ी अल्लाह अन्हु अरब जो सभ खां ज़्यादा निशानाबाज़ तीरंदाज़ हो तीर कमान खणी करे दुश्मन जेको अॻिते वधे पियो तीरंदाज़ी सां उनखे रोकण जी कोशिश करे पियो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे पंहिंजो मुंहुं मुबारक उनजे कन ते रखी करे ॾिसनि पिया त तीर निशाननि ते पहुचनि था या नथा पहुचनि पिया फरमाईंदा इर्ने या सादो इर्ने अय्युहल गुलाम हज़ूर ऐं जवान ख़ूब तीरंदाज़ी कर हज़रत साहब तीरंदाज़ी कनि पिया अचानक ॾिसनि था त तीर ख़तम थी विया दुश्मन करीब पहुची वियो आहे हज़रत साहब रज़ी अल्लाह अन्हु परेशान थी वञे थो उन वक़्तु हिकिड़ो शख़्स अचे थो ॿ भरियूं तीरनि जूं हज़रत साहब जे अॻियां पखणु शुरू कयूं हज़रत साहब रज़ी अल्लाह अन्हु वरी तीरंदाज़ी शुरू कई एॾी सख़्त तीरंदाज़ी कई जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जंग उहद में पुठनि ते हथ हणी करे फरमाई इर्ने अय्य या सादो फदा का अबी व उम्मी साद ख़ूब तीरंदाज़ी कर मूं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मां पीउ तो क़ुर्बान कया जॾहिं अमन जी जाइ ते पहुता तॾहिं फरमायो साहब जंहिं हर शख़्स तव्हांखे तीर पहुचाया
इन्हें के सुञातो यो मानू केरो हो। अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शख्स मूं कॾहिं कोन थियो, ही नओं माण्हू हो, मुंहिंजो ॾिठल कोन हो जंहिं मूंखे तीर पहुचाया। फरमाई ज़ात जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम, इहो जिब्रील हो। तो जॾहिं अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में है तो जिब्रील तुंहिंजी ख़िदमत में हो। इन जे करे कुवत ऐं ताक़त जेका तव्हांजी आहे उहा ईमान जी कुवत आहे। तव्हांजे ईमान जी कुवत जेका आहे इन जो मुक़ाबिलो न दुनिया जो एटम बम करे सघे थो, न दुनिया जा मिसाइल करे सघनि था, न दुनिया जी जदीद टेक्नोलॉजी करे सघे थी। तव्हांजे ईमान जो मुक़ाबिलो केरु नथो करे सघे। मुसलमान जे ईमान में एतिरी ताक़त आहे। इहे सहाबा हुआ। तव्हां हाणे हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत नज़र बिन अनस रज़ियल्लाहु अन्हु, बदन से पूरो कपड़ो कोने, जंगी ओहद हले पे, ही घर की कुंड में वेठो आहे, छो तो बदन से पूरो कपड़ो कोन हो जो सतर ढके सके, इन करे निकरी कोन सकियो। मदीने में आवाज आयो तो मुसलमान की शिकस्त थी, मुजाहिद की जरूरत है। तेरे घर वाली के हक करे चवे तो आहे का शय जो सतर ढका, ॿियो कुझु कोन हो। गधा जा जेके आथर थींदा आहिनि उनखे टपड़ी हूंदी आहे, उहा ॿोड़ी खणी ॾिनई जेका उनमें तुबबर जा कंडा आहिनि, उनखे काबू करे तलवार हथ में खई। हिकिड़े हथ में खजूरूं आहिनि, ॿिए हथिया में जेका तलवार आहे। जोड़ जो ओहद जे मैदान में अचे थो, चवे थो ख़ुदा जो कसम मूंखे ओहद जे जवाब ओहद मंझां जन्नत जी ख़ुशबू अचे पई। फ़क़ातल हत्ता क़ुतिल, लड़दो रहियो हत्ता तूं शहीद थी वियो। जॾहिं ने बदल ते फमा अरिफत हो इल्ला उख्तहू में बनाने असाबही, 80 खां ज़्यादा तीर तलवार नेज़न जा धाकनि जे बदन में हुआ। सूरत बदल चुकी हुई, कंहिं बि उनखे सुञातो कोन ते हीउ जनाज़ो कंहिंजो आहे। अरिफत हो उनजी भेण आई, आंगुरियुनि जूं पोरियूं पोरा ॾिसी करे चई हीउ मुंहिंजे भाउ नज़र जो पिणु जनाज़ो आहे। तॾहिं हुज़ूर जी फरमायो मुंहिंजे नज़र का वसियत कई। तॾहिं हिकिड़े ज़ख़्मी चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां ॿई गॾु हुआसीं जॾहिं हिन दुश्मन सां वक़्तु मुक़ाबिलो कयो पे। कई दुश्मन खे जेको आहे सो मौत जी घाट उतारियो, पर जॾहिं आख़िरी हुनखे धक लॻो, जंहिंसां हुनजी जान परवाह थी, तॾहिं मूंखे हज़म करे कई कि बल्लिगू सलामी मुहम्मदन फुज़्ल व रब्बिल काबा, कि हाणे आका खे सलाम पहुचाइजई ऐं त कामयाब थी वेंदा। इहो छा हो? या अल्लाह जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हुई। इहो ई वजह हो जॾहिं सईदना हम्ज़ा रज़ियल्लाहु अन्हु खे टुकर टुकर कयो, उनजे उज़वनि खे वढेलो, नकनि टप वढाया, उनखे मुसलो बनायो, सूरत उनजी तब्दील कई वई। बीबी सफ़िया हुज़ूर जिन जी फुफी हज़रत ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु जी वालिदा, उनखे जॾहिं ख़बर पई मुंहिंजो हमज़ो शहीद थियो आहे, उहो कफ़न खणी करे मदीने खां ओहद जे तरफ़ जॾहिं अचे थी, हुज़ूर जिन जी नज़र पंहिंजी फुफी ते पवे थी। फरमाई ज़ुबैर मुंहिंजी फुफी खे रोक, मुंहिंजी फुफी जेको आहे मुंहिंजे चाचे जा टुकर टुकर कया विया आहिनि। भेण इन ॻाल्हि खे बर्दाश्त करे कोन सघंदी। ऐं ज़ुबैर ही जिहाद जो मैदान आहे, ही मातम जो मैदान कोन्हे। इन जे करे मुंहिंजी फुफी खे चयो बीह रहो, हेॾा न अचे। चवनि था बीबी सफ़िया जो जेको पेर मथे हो उहो ज़मीन ते कोन आयो, बीह रही। फरमाई ज़ुबैर मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कर त सफ़िया उन्हनि औरतुनि मां कोन्हे जेको शहीदनि जे मथां मातम करे, घोड़ा ऐं वावेला करे, मूं जॾहिं का कलमो पढ़ियो आहे, सब्र करणु सिखी वरितो आहे। लेकिन हिकिड़ी भेण जी तमन्ना हूंदी आहे पंहिंजे भाउ जो आख़िरी दीदार ऐं पंहिंजे हथ सां कफ़न ॾींदसि भाउ खे। इन लाइ हीउ मूंखे जेको आहे सो कपिड़ो हूंदो आहे, मूंखे इजाज़त ॾिनी वञे। जॾहिं बीबी सफ़िया सईदना हम्ज़ा जे जनाज़े ते आई, ॾिसई सिर हिकिड़े तरफ़ आहे, अखियूं ग़ाइब आहिनि, कन कटिया पिया आहिनि, नक वढियो पियो आहे, चप वढिया पिया आहिनि, ॿांह हिकिड़े तरफ़, धड़ ॿिए तरफ़, टंगूं टे तरफ़। जॾहिं उनखे ॾिसी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर खे ॾिसी करे अखियुनि मां ज़ार लुढ़कण लॻा। चवे थी कुल्लु मुसीबतुन बादक या रसूल अल्लाह जलालु, आका तव्हां ज़िंदा आहियो, हीउ त हिकिड़ो हमज़ो आहे। ऐं सफ़िया जा जेकॾहिं 70 हमज़ा हुजनि हा क़दमनि जे मथां क़ुर्बान थी विया। त हिन उम्मत जी जेका कुवत ऐं ताक़त आहे उहा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत ऐं इताअत में रखियलु आहे, आका जे तालुक़ सां रखियलु आहे। तव्हां जॾहिं पैगंबर जी इताअत में ईंदा, उन सां मोहब्बत कंदा, सही मोहब्बत,
दुनिया की काब चीज तव्हांजी मुखालिफ नथी बणजी सघे। तव्हां अंदाज़ो लगायो सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद नबी में नक्शो ठाहिनि पिया। छाजो नक्शो ठाहिनि पिया? अफ्रीका जे जंगलात जो। हुकुम फरमाइनि था सिपह सालार खे त हितां वञो, अफ्रीका जे फलाणे जंगल जे विच में तव्हांखे छावनी बनानी आहे, उते तव्हांखे रहणो आहे, उते दुश्मन जो तव्हांखे इंतज़ार करणो आहे। साहबा जो इहो लश्कर जॾहिं उन जंगल जे ॿाहिरि पहुतो, आस पास जा माण्हू मिली विया। साहबा हुआ, चेहरा नूरानी हुआ। जे हिते जेको पंज वक़्त नमाज़ ताजिद कंदो आहे तंहिंजो चेहरो नूरानी हूंदो आहे। जंहिं अख आका जे अनवार खे ॾिठो, आका जे चेहरे अनवर जो ज़ियारत कयो, जेके हथ आका जे हथ सां मिलिया, जेके कदम आका जे कदमनि सां गॾु उथिया, जिन जा सजदा आका जे सजदनि सां हुआ, जिन जा रुकू आका जे रुकुअनि सां हुआ, उहे कहिड़ा नूरानी हूंदा। जॾहिं इहे नूरानी शख़्सियत उते ॿाहिरि पहुतियूं, आस पास के माण्हुनि चयो साईं केॾां? चवनि जंगल में ईंदासीं। चई न वञो, हिन में एतिरा खूंखार जानवर आहिनि जो तव्हांजो पूरो लश्कर हिकिड़ी राति में तबाह थींदो, वरी वापसि हिकु बि कोन मोटंदो। अॼु ॾींहं ताईं अफ्रीका जे जंगल मशहूर आहे कोन्हनि। सिपह सालार कयो त अमीर मोमिन जो हुकुम आहे, असीं दाख़िल थींदासीं। अंदरि दाख़िल थिया। जेको लश्कर जो सामान हुनजो वॾो खोड़ बनायो, ढिग बनायो। सिपह सालार हुनजे मथां बीह करे चवे थो, अय्युहल वहूशो कद नज़र बिकुम जैश मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फखरुजू मिन औतानिकुम। ऐं झंझा वाशी जानवरो, चाहे शींहुं हुजे, चाहे बगड़ हुजे, चीचो हुजे या हाथार हुजे, तव्हां सभिनि जो हुकुम कयो वञे थो त हिन जंगल खे ख़ाली कयो, छो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लश्कर हिते पहुची चुको आहे। हाणे हिते असीं रहंदासीं। हाणे जेकर कंहिंखे ॾिठो वियो त उनखे माफ़ कोन कयो वेंदो। अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह लिखियो, ॿिया त जानवर कुझु लोॾींदे निकिरी विया, पर जेके मादियूं बचनि ते वेठियूं हुयूं, जिन में ॿिए बचनि में हलण जी ताक़त कोन हुई, कंधनि में या चकनि में खणी करे निकिरी विया। 4 महीना उन जंगल में रहा, वरी लूमड़ी भी नजर कौन आई। छो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या रोह कलम तेरे। वाशी जानवर के केड़ी ताकत है जो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुलाम के रस्ते के रोके सके। चीचे के केड़ी ताकत है जो आका जो गुलाम के अॻियां अची करे बीह सके। आज ज़मीन में दरिया की केड़ी ताकत है। सैयदना साद बिन अबी वक़ास जॾहिं कासिया जी तरफ़ विया मुस्लिम के मुक़ाबले के अंदर दरियाए फुरात सावण जो वियो हुए, पुल कोन हुई, टेड़ी कोन हुई, 30,000 जो लश्कर। फरमाया पहिरीं तकबीर चवंदुसि, सामान तैयार कया, ॿीहर तकबीर चइबी, सबको पंहिंजी सुवारी ते चढ़ी वेंदे, 30 अल्लाह अकबर जो नारो लॻंदो, सिपह सालार अॻियां हूंदो, तव्हां पोयां हलिया अचिया। जॾहिं टियों नारो लॻो, हज़रत साहिब पंहिंजे घोड़े खे पाणी में विधो, 30,000 लश्कर घोसलाया के अंदर दाख़िल थी वियो। 30,000 लश्कर दरिया पार करेगा के घोड़े के सुन के पानी कौन पहुंचो। दरिया से कई ताकत है जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुलाम के रास्ते के रोके सके। लेकिन यह मदद या कुव्वत ताकत फकत उन दौर की कौन हुई। हिन दौर में भी अल्लाह ताला वहां दिखारी तव्हां अल्लाह से वफादार थियो, अल्लाह के रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से वफादारी कयो। अल्लाह जो कसम ही दुनिया की जेके आलमी कुव्वत तव्हांजो कुछ बिगाड़े कोन थी सघे। छाजे करे तव्हां ॾिठो इमारत इस्लामी अफगानिस्तान जा असरात जॾहिं मुस्लिम ममालिक ते पवण लगा, कुफर के डप थियो त पूरे आलम इस्लाम के अंदर इस्लाम की नशा से सारियां अची वई है। इस्लाम में कुव्वत ताकत मुसलमान में नओं जज्बो अची वियो आहे। जेकॾहिं इहो इस्लाम बि जज्बो ताकत में अची वियो त पोइ ईसाईयत ख़त्म थी वेंदी, असांजा मफ़ादात ख़त्म थी वेंदा। इन करे अफगानिस्तान ते हुननि हमलो कयो। चंद हज़ार तालिबान हुआ जंहिंजे मुक़ाबले जे अंदरि जेके फ़ौजूं हुयूं 1.5 लख फौज अमेरिका जी हुई, 1 लख फौज बाक़ी उनके इतिहाद की हुई। 39 झंडनि की मातहत
ये जो 39 मुल्कनि जूं फ़ौजूं जेके जदीद फ़ौजूं हुयूं, जेके तरबियत याफ़्ता फ़ौजूं हुयूं, जदीद उन वटि हथियार हुआ, जदीद उन वटि टेक्नोलॉजी हुई, जदीद उन वटि बम ऐं मिसाइल हुआ। उनके मुकाबले में चंद हज़ार तालिबान हुआ। तालिबान उनके मुकाबले में बीह रहे या न? 16 साल की जंग खां पोइ अॼु तव्हां ॾिसो उहो तव्हांजो पाकिस्तान जेको हिंद जेको आहे तालिबान जे वज़ीर ख़ारजा खे उघाड़ो ऐं नंगो करे दुश्मन जे ईसाइनि जे हवाले कयो हो। अॼु उहो तव्हांजा जेके आहिनि लीडर उहे उन्हनि ॾाढ़ी ऐं पटके वारनि जा हथ ॿधियो बीठा आहिनि या कोन ॿधियो बीठा आहिनि? इहो छा आहे? इस्लाम सां तूं वफ़ादार थी दुनिया जी का बि ताक़त तोखे हटाए कोन सघंदी। इन जे करे हिन वक़्तु तव्हां हिकिड़ो ॿियो ॻाल्हि ॿुधायो, पूरे आलम इस्लाम ते नज़र वञो, वरी पंहिंजे मुल्क ते नज़र वञो। तव्हांखे पूरे आलम इस्लाम में जेके उलमा ऐं क़ुरा आहिनि उनमें इस्लाम जी सूरत नज़र कोन ईंदी। कि तव्हां वटि वॾा वॾा हुस्न किरत जा महफ़िलूं थींदियूं आहिनि या न? वॾा वॾा कारी ईंदा आहिनि, मिस्र जा, इंडोनेशिया जा, मलाइशिया जा, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा ईंदा आहिनि या न? आउं तव्हां खां पुछां थो त उनजी सूरत सुन्नत ते आहे, उनजो लिबास सुन्नत ते आहे? जेकॾहिं उहो रस्ते मां वञे पियो त ख़बर पवंदी त हीउ मुस्लमान वञे पियो या गैर मुस्लमान वञे पियो, ख़बर पवंदी। लेकिन तव्हांजे हिन परे सग़ीर जे अंदरि, तव्हांजे पाकिस्तान जे अंदरि तव्हां मस्जिद मदरसो न जेकॾहिं बाज़ार में ईंदा त इंशाअल्लाह अज़ीज़ इस्लाम जी सूरत ऐं शक्ल तव्हांखे नज़र ईंदी। सही चवां पियो ग़लति चवां? फ़र्क़ु कहिड़ो आहे? इहो छो? असां वटि इस्लाम जी सूरत ऐं शक्ल आहे, तमामु आलम इस्लाम जा इस्लामी सूरत ऐं शक्ल ख़त्म थी वई, छो? इन ॻाल्हि खे सम्झो। हिन वक़्तु दुनिया एडवर्टाइज़ ऐं प्रोपेगेंडा जी आहे, कूड़ जी दुनिया आहे। हिन वक़्तु बैन अक़वामी कूड़ आहे, बैन अक़वामी बेग़ैरती आहे, बैन अक़वामी बेहयाई आहे। जेके शर अचनि पिया उहे बैन अक़वामी आहे। इन जे करे असांजी जेका इन्फिरादी क़ुवतूं आहिनि या छोटी छोटी रूहानी क़ुवतूं आहिनि उनजो मुक़ाबिलो नथियूं करे सघनि पियूं। मिसाल तव्हांखे ॾियां, किरोना जे बहाने सां अवां ॾिसो बैतुल्लाह शरीफ़ खे बंदि कयो वियो, मस्जिद नबवी खे बंदि कयो वियो। जेके असांजा रूहानी मर्कज़ आहिनि या कोन आहिनि, असांजा मावा ऐं मलजा आहिनि या कोन आहिनि, उन्हनि खे बंदि कयो वियो। 4 महीना गुज़री विया, तव्हांजूं 60 हुकूमतूं हुयूं, तव्हां 1.5 मुस्लमान मौजूद हुआ, तव्हां वटि बम हुआ, तव्हां वटि मिसाइल हुआ, तव्हां वटि जदीद फ़ौजूं हुयूं, तव्हां वटि क़ुवत ताक़त हुई, तव्हां वटि पेट्रोल जा समुंड हुआ, तव्हां वटि जेको आहे सो डीजल जा दरिया हुआ, तव्हां वटि दुनिया जो जेको आहे सो प्लास्टिक 60% हो। लेकिन वो वक्त असां ॾिठोसीं गुज़िरियल साल कि 4 महीना गुज़री विया, 4 महीननि जे अंदरि को बि कलमे पढ़ण वारो अहिड़ो कोन हो जेको बैतुल्लाह जो तवाफ़ करे। 4 अरब मुस्लमान मां हिकु मुस्लमान न हो जेको रोज़े अक़दस ते बीह करे अची करे चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। आहे या कोन, थियो आहे या कोन थियो आहे? को कंहिं एतिराज़ कयो, कंहिं एहतिजाज कयो, के मुसलमान मुल्क घोड़ा घोड़ा कई, के मुसलमान तंजीम घोड़ा घोड़ा कई? इहो आहे बैन अक़वामी शर। इनखे चइबो आहे बैन अक़वामी शर, जंहिंजो मुक़ाबिलो हे नंढियूं नंढियूं रूहानियतूं नथियूं करे सघनि। असां इन बैन अक़वामी शर जे लाइ असांखे बैन अक़वामी रूहानियत घुरिजे। शर जो मुक़ाबिलो ख़ैर सां कबो, शैतानियत जो मुक़ाबिलो रूहानियत सां कबो। असांखे बैन अक़वामी रूहानियत घुरिजे, उहा हिन वक़्तु असां वटि कोन्हे। असांजी बैन अक़वामी रूहानियत पोयां रखियलु आहे, उहा आहे इमाम महदी ऐं सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी गॾियल जेको आहे रूहानियत, जेको अची करे दुनिया जे बैन अक़वामी शर दज्जाल जो मुक़ाबिलो कंदा, उनखे ख़तमु कंदा। ये सभु बैन अक़वामी शर आहे। दुनिया जे अंदरि
शर आम थियो। असल ॻाल्हि हीअ आहे त असांखे असांजे क़ुरान मजीद असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सम्झायो हो त यहूदो नसारा तव्हांजे दीन जा दुश्मन आहिनि। वलन तर्दा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। आहे क़ुरान मजीद में यहूद और नसारा। हुजूर जी ने फरमायो और कुरान फरमायो ला तत्तखिदू बितानतम मिन दूनिकुम ला यअलूनकुम खबाला वद्दू मा अनितुम कद बदतिल बग़दाउ मिन अफ़वाहिहिम वमा तुख़फी सुदूरुहुम अकबर। कुरान मजीद वाज़िह अल्फाज में चयो इन्हनि खे राज़दार न बनायो, इन्हें का सियासत की दोस्ती न रखो, इनके घना वेझा न थियो। छो तव्हां के खड में किरान में हुकाब कोताही कोन था कनि, तव्हां जो मुसीबत में हुजन हुन जी पेशन का पहिरीं तरक़ी आहे त तव्हां मुसीबत में हुजो। कद बदतिल बग़दाउ उन जी दिलि में जेको बुग़्ज़ ऐं कीनो आहे तव्हां जे लाइ कॾहिं कॾहिं बिना इख्तियार जे ज़ुबान मां निकिरी वेंदो आहे। 1,24,000 पैगंबर दुनिया जा आहिनि, 1,24,000 उम्मतूं आहिनि। समझ में आयो? आसमानी किताब आहिनि। असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ कंहिं बि नबी जी किरदार कुशी आहे? असांजे इस्लाम खां सवाइ ॿिए कंहिं मज़हब जी किरदार कुशी आहे? ये करण वारा कहिड़ा आहिनि? यहूदो नसारा। जो तव्हां बगल वॼाए पे त अफ़गानिस्तान जी जंग असांजी जंग आहे, असां इन जंग जा जेको आहे सभ खां पहिरियां रेफरी आहियूं। केॾा वेई तव्हां वारी जंग? इहा ईसाईयत ऐं इस्लाम जी जंग हुई जेका अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला इस्लाम खे ग़लबो ॾिनो आहे, अञा ॾींदो इंशाअल्लाह। तव्हां कंहिं सां ॾिसंदा? यहूद और नसारा तव्हांजा दुश्मन आहिनि। कुरान मजीद खे दहशतगर्दी जो किताब कंहिं कयो? इस्लाम खे दहशतगर्दी जो मज़हब कंहिं कयो? पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ खाका कंहिं इस्तेमाल शाया कया? ईसाई कया या कोन कया? अञा बि उन सां मोहबत रखंदा, अञा उनजी सूरत तव्हांखे वणे थी, अञा उनजो उथण तव्हांखे वणे थो जेको तव्हांजे आका जा दुश्मन आहिनि। की तव्हांखे वणंदो जेकॾहिं मोहबत सची हुजे त? ईसाईयत 800 साल असां स्पेन में हुकूमत कई। जॾहिं ईसाई जो ग़लबो आयो इस्लाम की पार पटी हुई पूरे स्पेन के अंदर। एक घर में मुसलमान जो कोने इस्लामी नालो भी खत्म। समरकंद, ताशकंद, बुखारा, आर्मीनिया, अजरबैजान, सरखस ये उहे इलाका आहिनि जेके हज़रत उस्मान जे ज़माने में सहाबा फतह कया हुआ। जॾहिं उते यहूदियत जो इनक़िलाब कम्युनिज़म आयो, 70 साल खां पोइ जॾहिं कम्युनिज़म खे शिकस्त आई, शिकस्त पर रूसी हथा, अमेरिका जे हथा कोन आई, यूरोप जे हथा कोन आई, ॾाढी पटके वारनि जे हथा आई या कोन आई। रूस के टुकड़ा टुकड़ा कयोसीं न, इंशाअल्लाह जी रूस टुकड़ा टुकड़ा थियो। हिकिड़ो ॾींहुं तव्हां ॾिसंदा अमेरिका इन्हनि जेको समुंडनि जे अंदरि गर्क थींदो इंशाअल्लाह। ॾिसो जॾहिं रूस टुटो मुसलमान आज़ाद थिया, सभई वफ़द आया रायबरेली के अंदर। भाई अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह खे चयो असीं मुसलमान आहियूं, मुसलमान जी औलाद आहियूं असीं, लेकिन असांखे कलमे जी ख़बर कोन्हे। जमातूं मोकिलियो असांखे दीन सम्झाए, नमाज़ सम्झाए, कलमो असांखे सम्झाए। इहो ई मनहूस अंग्रेज़ सिंध सुवारी ते 100 साल, मुतहदा हिंदुस्तान जे मथां 150 साल हुकूमत कई। हुन असांखे चैलेंज कयो हो त मुसलमानो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी जो दौर ख़त्म थियो, हिन सलीब जे अॻियां तव्हांखे झुकणो पवंदो। असांजे असलाफ अंग्रेज जी अख में अख मिलाए करे चयो खबरदार, ही समरकंद बुखारा कोने, ही आर्मीनिया अजरबैजान कोने, ही स्पेन कोने, ही गरनाता कुर्तबा कोने। खबरदार जेकॾहिं तव्हां ग़लति नज़र खणी असांजे दीन जे तरफ़, उहा अख फोड़ी वेंदी जेका आंगर थींदी हुन आंगर खे कटे वेंदो। इहा फ़क़ति ॻाल्हि कोन हुई। पोइ असांजे असलाफ उनजी अखियुनि में अख मिलाए करे बालाकोट में असां लड़ियासीं या कोन लड़ियासीं? मूंखे उहो मंज़र यादि आहे, मूंखे उहो मंज़र यादि आहे जॾहिं आउं असां कासमी
दिल्ली के अंदर शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह जे मकबरे के कब्रिस्तान ते वियासीं। शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह खां वठी करे शाह मोहम्मद उमर रहमतुल्लाह ताला ताईं सब सुता पिया हुआ, लेकिन साईं मूंखे चयो मुंहिंजे मौलवी शाह अब्दुल रहीम बि आहे, शाह वलीउल्लाह बि आहे, शाह अब्दुल अजीज बि आहे, शाह उमर बि आहे, सॼो ख़ानदान आहे, पर जेकर न आहे त शाह इस्माइल शहीद कोन्हे। छो त उनजो मक़बर जेका आहे किथे आहे? बालाकोट के अंदर। आई ॻाल्हि सम्झंदा? असां ॻाल्हि कोन कई, असां गुड़ी ॾेखारीसीं। असां शामली जे मैदान के अंदर 1857 जे अंदर इन्हनि सां जंग कई, लेकिन पोइ हिननि ॾिठो त मुसलमाननि खे अफरा तफरी पैदा कई। ही पूरे मुल्क के अंदर बड़े सगीर के अंदर जेका बि फ़िरका बंदी आहे इस्लाम के नाले ते जेके हे मुल्क फ़िरका थिया आहिनि, इन सभिनि जे पोयां अंग्रेज़ जो हथ आहे, ईसाई जो हथ आहे। मिर्ज़ा कादियानी खे इन्हनि पैदा कयो, शियनि खे हिंदुस्तान में इन्हनि पैदा कयो, गैर मुक़ल्लिदनि खे इन्हनि पैदा कयो, चकराली खे इन्हनि पैदा कयो, सर सैयद अहमद खान खे इन्हनि पैदा कयो। जेके भी फ़िरका आहिनि इन सभिनि जे पोयां हथ इन जो था त मुसलमान में इंतिशार थे। मुसलमान जेके जंग कनि पिया, इन जी इज्तिमाई क़ुव्वत खे ख़त्म करे टुकड़नि टुकड़नि के अंदर तक़सीम कयो वञे। इन फ़िरऔन अला फ़िल अर्ज़ व जअल अहलहा शियअन। फ़िरऔन जो पाए वो इक़्तिदार आला जो मालिक हो, उन्हें मिस्र वालों के मुख़्तलिफ़ टोलनि क़ौमियतनि इलाक़नि के अंदर तक़सीम करे पाण में विढ़ाए उनजे मथां हुकूमत कई। पाण में विढ़ाओ, हुकूमत लड़ाओ और हुकूमत करो। यो अंग्रेज़नि जो उसूल कोन्हे, यो फ़िरऔन जो उसूल आहे। कुरान मजीद चवे थो ये सब उन्हनि पैदा, लेकिन हिननि तालीम जे ज़रिए असांखे बेदीन बनाइण जी कोशिशि कई। इनक़िलाब तालीम सां ईंदो आहे। इन करे पहिरीं जेको आहे पहिरीं जेका वही आहे उहा इक़रा आहे। पहिरीं ख़लीफ़े खे जो ख़िलाफ़त मिली वई, अल्लमा आदम अल अस्मा कुल्लहा व ज़ादहुम बसतन फिल इल्म वल जिस्म। इल्म असल शइ इल्म आहे। इनक़िलाब जेको तालीम सां ईंदो आहे। हुननि तालीम जे ज़रिए बांग्लादेश के अंदर जेको इनक़िलाब आयो, मास्तरनि आंदो, प्राइमरी मास्तरनि छोकिरनि जे ज़हन खे बाग़ी बनायो। 22 साल खां पोइ जॾहिं उहो जवान थिया, उन्हनि बगावत करे मुल्क खे तोड़े छॾियो। मशरक़ी पाकिस्तान बांग्लादेश बणिजी वियो। तालीम के ज़रिए इनक़िलाब ईंदो आहे। इन असांजे ज़हन खे बदिलाइण जे लाइ हिननि अलीगढ़ यूनिवर्सिटी के अंदर अलीगढ़ यूनिवर्सिटी जो बुनियाद रखी करे पूरे बड़े सगीर के अंदर कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जा ॼार फैलाए। जेके भी उन्हनि जूं रियायतूं हुयूं, नौकरियूं हुयूं, पैसा हुआ, एज़ाज़ और मनसब हुआ, उहे सभु उनजे अंदरि रखिया वञो, हिन में दाख़िल थींदा वञो, वठंदा वञो। जॾहिं तालीम के मैदान में हिननि असांजे ज़हन खे तब्दील करण जी कोशिशि कई त बुज़ुर्ग उन वक़्तु सम्झाऊं त हाणे इस्लामी नज़रियाती सरहदात की हिफ़ाज़त ज़रूरी आहे। इन जे लाइ उन वक़्त जा बुज़ुर्ग ॿुधो, खुली ॿुधो, 1857 खां 1957 ताईं जेके असांजा बुज़ुर्ग उलमा आया आहिनि, इहे सहाबा जे काफ़िले जा माण्हू हुआ। इहे सहाबा जे में उहे सिफ़तूं हुयूं जेके सहाबा में हुयूं। इहे सहाबा जे काफ़िले जा माण्हू हुआ। सहाबा जे काफ़िले खां जुदा करे इनखे रिज़वन में रखियो वियो हो आख़िरी उम्मत जी हिदायत जे लाइ। वो खुदि खोले ॿुधो। इन करे असांजा उस्ताद मौलाना नूर मोहम्मद साहिब फरमाईंदा हुआ त मुंहिंजो शेख हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैह अब्दुल्लाह बिन मुबारक खां कहिड़ी ॻाल्हि में घटि आहे, इल्म में घटि आहे, हदीस में घटि आहे, फ़क़ाहत में घटि आहे, कि कहिड़ी ॻाल्हि में घटि कोन्हे। फ़क़ति हू ॿी सदी जो आहे, मुंहिंजो मुर्शिद 14 सदी जो आहे। इन्हनि दारुल देवबंद जो बुनियाद विझी करे पूरे बड़े सगीर में मदारसे अरबिया जी ॼाण फैलाए। अंग्रेजी सियासत तव्हांखे 100 साल खां पोइ सम्झ में ईंदी आहे। असांजे दारुल खे पोणा 200 साल थिया आहिनि। हाणे हिनखे इहे माण्हू किथां आया? पहिरीं असांखे नाकाम बनाइण जे लाइ हिननि असांखे लक़ब लॻायो वहाबी जो, त हे वहाबी आहिनि। वो अब्दुल वहाब नजदी जे नाले सां, जंहिं जन्नतुल मुअल्ला
जन्नतुल बकी ते बुलडोजर हलाया, सैयदना उस्मान, बीबी फातिमा ज़हरा या मकबरा ढाया हुआ, पूरे आलम इस्लाम में नफरत हुई। वो लक़ब असांखे ॾिनो अंग्रेज़नि ते हे वहाबी आहे। अहमद रज़ा बरेलवी खे तयारु कयो वियो इन ॻाल्हि जे लाइ, हरमैन खां फ़तवा वांदियूं वियूं। इनखे हाणे 2021 2022 जे अंदरि 100 साल थींदा आहिनि। इहो वहाबी जो लक़ब असांखे आयो, अॼु 20 साल करे 100 साल इनखे पूरा थियण वारा आहिनि। आया सुन पोइ जॾहिं हिन असांखे सुञातो, अड़े हे तो उहे बालाकोट वारा आहिनि, पोइ चओ हे दहशतगर्द आहिनि, हे इंतिहा पसंद आहिनि, हे फलाणा आहिनि, हे हेड़ा आहिनि, हे हेड़ा आहिनि। लेकिन असां मैदान कोन छॾियोसीं। हाणे चवंदो सभ खां अहम हुन ॾिठो त ही खेप केॾा पैदा थिए थी, मुला मारे मारे थकासीं, ख़तमु नथा थियनि, किथां अचनि पिया, ॻोल्हे वञी मदरसा ॾिठऊं। हिन वक़्तु हिननि जो सभ खां वॾे में वॾो टारगेट मदरसो हरबी आहे। तव्हांजी हुकूमत रेज़ोल्यूशन पास कयो आहे मदरसनि खे स्कूल में तब्दील कयो वञे, लेकिन असीं हुकूमत खे ॿुधाइण घुरूं था त हे लोह जा चणा आहिनि, चणा आहिनि, लोह जा चणा चॿाड़ींदा अथनि त सभु किरी पवंदा। ॿुधाइनि पिया इंशाअल्लाह नानोतवी जी रूहानी औलाद मौजूद आहे, शेखुल हिंद जी रूहानी औलाद मौजूद आहे, हुसैन अहमद मदनी जी रूहानी औलाद मौजूद आहे। जेसिताईं हिकिड़ो फर्द मौजूद आहे, को पलीत मदरसे में कदम नथो रखी सघे। इन जे करे हिन वक़्तु असां तव्हांखे इन लाइ तयारु कयूं पिया। ही यहूदी हुकूमत जो आई, यहूदियुनि जा एजेंट बैतुल मुक़द्दस जेको मुस्लमान खे खसे वियो, मुस्लमान जा दुश्मन जेके हे आया, इन्हनि खे इन्हनि जो मनसूबो इन्हनि खे इन कम लाइ आंदो वियो आहे। इन करे हर हिकु मुस्लमान ते हिन वक़्तु ज़रूरी आहे त इन जो मुक़ाबिलो करे। इन जे करे असां 26 मार्च ते इंशाअल्लाह अज़ीज़ इस्लामाबाद मार्च कंदासीं ऐं असां इंशाअल्लाह इन यहूदियुनि जे एजेंटनि खे टंगनि मां झले करे मैदान खां ऐवान सदर खां ॿाहिरि कंदासीं। तव्हां इन मदारस जे तहफ़ुज़, इस्लाम जी सूरत जे तहफ़ुज़, ख़त्म नबूवत जे तहफ़ुज़, नामूस रिसालत जे तहफ़ुज़ जे लाइ तयारु आहियो या कोन आहियो ॿुधायो। जेकॾहिं उलमा तव्हांखे आवाज़ ॾिनो त तयारु आहियो या न, हलंदा या न। जेकॾहिं तव्हां साथ रहियो इंशाअल्लाह अल्लाह जी मदद सां कंहिं ज़ालिम जाबर खे ताक़त न आहे जो असांजे मदरसे तरफ़ अॻिते वधे। हिन वक़्तु दुनिया जी सभ खां वॾे में वॾो जिहाद, वॾी इस्लामी ख़िदमत पंहिंजनि बच्चनि खे मदरसनि में मोकिलिणो आहे, मदरसनि सां ताउन करिणो आहे, उलमा जी सोबत इख्तियार करणी आहे। इन खां मथे बुज़ुर्गी हिन वक़्तु दुनिया में ॿी का कोन्हे। अल्लाह मूंखे अव्हांखे तौफ़ीक़ ॾे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। नारे तकबीर।